भिरिया रोड में गैस्ट्रो डायरिया वबा मर्ज़ बणिजी वियो आहे। गैस्ट्रो सबबि 2 ॾींहंनि अंदरि काइनात धी अब्दुल सत्तार मंगी, 2 साल अली रज़ा मंगी ऐं 2.5 साल दुआ धीउ मोहम्मद अली मंगी फ़ौत थी विया आहिनि। जॾहिं त हिन वक़्त बि 10 खां वधीक मासूम ॿाड़ा सुहेल मंगी, अलीज़ा मंगी, अमीला मंगी, ज़ामिन अली मंगी, सुफियान मंगी, किन्ज़ा मंगी ऐं साइना मंगी समेत ॿिया केतिरा ई ॿाड़ा हिन मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। फतेह मुरमला जे रहवासिन फ़कीर मंगी, इलियास मंगी, मौलवी यासीन शर ऐं ॿियनि एहतिजाज दौरान ॿुधायो त 3 ॿारनि जूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, पर हिन महिल ताईं बि सिहत खातो अॻो निंड सुतल आहे। का बि हिन वक़्तु टीम न पहुची सघी आहे। हिननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां का बि टीम कान पहुती आहे। नंढड़ो थी भाणे जे मुंहिंजो पुटु अब्दुल सत्तार जो नंढड़ी जेका आई उहा फ़ौत थी वई 1 बजे राति जो। ठीकु आहे साईं। वरी ॿी राति ते वरी साईं मंसूर जो नंढड़ो हुयो 2 सालनि जो साईं, उहो फ़ौत थी वियो साईं, भाइटियो साईं मुंहिंजो। वरी ॿी मुंहिंजे नंढे भाउ मोहम्मद अली धीउ साईं, उहा जेको आहे 3 बजे राति जो फ़ौत थी वई साईं। 1 उल्टी, हा गैस्ट्रो में 1 उल्टी 1 दस्त। का बि ट्रीटमेंट राति जो साईं 2 बजे ऐं 3 बजे साईं को बि स्टोर कोन्हे खुलियल, किथां मेडिसिन असां वठी अचूं गरीब माण्हू। मुंहिंजे हिकिड़े घर जा विया आहिनि। हिकिड़ो ॾोहिटो आहे, हिकिड़ो पोटो आहे, हिकिड़ो भाइटी आहे, 3 ॿार हिकिड़े मुंहिंजे घर जा आहिनि। 5-7 ॿार साईं घर जा बीमार पिया आहिनि। 2 डॉक्टर हबीबुल्ला वटि पिया आहिनि। हिते को बि न ताईं न डॉक्टर आयो आहे, न को टीम आई आहे, न को पाणी चेक थियो आहे, न को पुछण आयो आहे। हिकिड़े घर मुंहिंजे आहिनि। 5-7 ॿार ॿिया बि आहिनि। 5-7 ॿिया बि आहिनि। जंहिंमें 2 डॉक्टर हबीबुल्ला वटि वेठा आहिनि, ॿिया 5-4 घर जो डॉक्टर सेल हुणे पियो थो, सुई लॻाए पियो थो। छाजे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन जे बिल्कुलु चंद ई क़दम जे मुफ़ासिले ते हेॾा इस्पताल आहे जे वेंदो त उन जॻह ते उन मां डॉक्टर मूं हींअर ताईं को माण्हू न आहे पहुतो, कंहिं माण्हू पुछो तक न आहे त तव्हांजा ॿार छा इलतूं आहिनि, छा असबाब आहिनि, या का टीम वठी पहुचनि अची उहो टेस्टूं थींदियूं आहिनि, पाणी जी टेस्ट थिए या जेके ॿियूं आहिनि, का बि अहिड़ी शइ न थी आहे। ऐं को बि हिन ग़रीबनि खां पुछण वारो न आहे। हिन वक़्तु बि हिननि जा 4 खां 5 ॿार गैस्ट्रो में मुब्तला आहिनि, जेके 2 डॉक्टर मजीद वटि हिन जेकर इस्पताल में मौजूदु डॉक्टर हबीबुल्ला वटि जेको हुते मौजूदु आहिनि इस्पताल में, ऐं 2 घरनि में आहिनि उहे थोरो माना रिकवर आहिनि। त चवण जो मक़सदु आहे यानी गवर्नमेंट मां हींअर ताईं कंहिं बि तवजो न कई आहे। ऐं असांखे इहा सम्झ कान्हे कोविड-19 जे लाइ त माना माण्हुनि खे ज़ोरी दसे बि सुयूं था हणनि पिया, जेके बीमार पिया आहिनि, जिनजी ज़िंदगी ज़ाया थी रहा, उन लाइ को पुछण लाइ तयारु कोन्हे को। ऐं हे 15 साल पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुकूमत कई आहे ऐं आवाम जे लाइ काई सहूलियतूं कोन कई। कोई असांखे जेको हुकूमत मां फ़ाइदो कोन्हे को, ऐं न ई को फ़ाइदो मिलियो आहे, ऐं न ई असांखे उमेद आहे सम्झूं पिया। को ख़ुदा कोन को का हिदायत ॾे ऐं को अची जेको आहे ग़रीबनि जो को सार लहनि ऐं संभाल लहनि हुनजो को जेको कनि। पहिरीं ॻाल्हि त साईं असांजे भिरिया रोड शहर त हर मसइले जे हवाले सां अवामी नुमाइंदनि या गवर्नमेंट जे आला ऑफिसरनि जे अखियुनि खां ओझल आहे। हाणे असांजे लॻोलॻि सिविल हॉस्पिटल आहे, लेकिन इन में जेकॾहिं डॉक्टर आहिनि त बि नाले मात्र, ऐं मेडिसन त आहे ई कोन। उन खां पोइ हीअ जेका वबाई बीमारियूं आहिनि, हिन वक़्तु हिन असांजे मोहल्ले में सिर्फ़ु 3 ॾींहंनि जे अंदरि 3 खां 4 फुतगियूं थी चुकियूं आहिनि। इहो बि गैस्ट्रो जे हवाले सां। उन हवाले सां अॼु ॾींहं ताईं मेडिकल जी का बि टीम न आई आहे, न हितां जे कंहिं डॉक्टर या कंहिं आला मालदार इन शइ जो नोटिस वरितो आहे। हे त सिर्फ़ु असांजो हिकिड़ो मोहल्लो आहे, पर उन खां हटी करे हिन पूरे एरिया में जेकॾहिं तव्हां वेंदव त तव्हांखे हर घर में 2-3 बीमार मिलंदा। इन जी वजह इहा आहे त हिते सिहत खातो मुकमिल तरह सां निंड में सुतल आहे। उन खां पोइ असांजो हिते पाणीअ जो मसइला आहिनि। पाणी जेको ज़मीन जो आहे असांजो, उहो साईं कहिड़ो आहे, गवर्नमेंट जे तरफ़ां आर ओ प्लांट लॻल आहे, त उहो केतिरे ई अरसे खां वठी बंदि पियो आहे। पीअण जे पाणीअ जो वॾो बहिरान आहे, नकासियाब जो वॾो बहिरान आहे, सफ़ाई सुथराईअ जो बहिरान आहे। टोटली हिते सॼो असांजो फतेहपुर एरियो सिर्फ़ु बहिराननि जे वर चढ़ियल आहे। जॾहिं बि को इलेक्शन वग़ैरह थींदी आहे त चूंडियल नुमाइंदा बि ईंदा आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु ऑफिसर बि हूंदा आहिनि, चापलूसी कनि था वोट वठण जे लाइ, ॾटा सटा आसरा। असांखे जेको इतला हींअर थियो आहे मीडिया जे थ्रू, ठीकु आहे, असां पंहिंजी टीम ठाही आहे। उते टीम असांजी हींअर वई आहे, होॾे रवाना कईसीं। जेका बि असां वटि उहो हूंदी मेडिसन वग़ैरह, जेका बि उन ज़रूरत हूंदी उहा असां प्रोवाइड कंदासीं, ऐं असांजी टीम जेका हूंदी उहा कंदी। प्लस हीअ जेके आहे वाटर बॉर्न डिज़ीज़ आहे, जीअं पाणी साफ़ु न आहे, पाणी साफ़ु न हुअण जे करे इहो प्रॉब्लम क्रिएट थो थिए। इन जे करे ही असां वालदेन खे बि चवंदासीं त पंहिंजो पाणी जेको बि आहे बॉइल करे ऐं उहो इस्तेमालु कनि। खाधे खाइण खां अॻु में हथ धोइनि, खाधे खाइण खां पोइ बि पंहिंजा हथ धोइनि। ख़ासि करे जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि जो ख़ासि ई हिकिड़ी तवजो ॾिजे उन ॾे, छो त ही पाणी जे करे सॼो सिस्टम असांजो थियो आहे।
नाज़रीन, भिरिया रोड फतेहपुर माला जे रवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असांजा हिन महिल ताईं गैस्ट्रो में 3 ॿार जेके आहिनि उहे जेको आहे फौत थी चुका आहिनि, पर उन्हनि जो इलाजु न थी सघियो आहे। नई हिन महिल ताईं का मेडिकल जी टीम पहुची जेको आहे सघी आहे। हिन जो इहो चवणु आहे त चंद क़दमनि ते असांजी सरकारी अस्पताल आहे, पर उते हर बुनियादी सहूलियत खां जेको आहे वांझायल आहे सरकारी अस्पताल। को बि जेको आहे हिते चूंडियल नुमाइंदो तोड़े जेको आहे सिहत खाते जी टीम न पहुती आहे। हिननि चयो त असां DHO समेत सिहत खाते जी टीम खे बि जेको आहे आगाह कयोसीं त असांजा मुख़्तलिफ़ ॿिया बि ॿार जेके आहिनि गैस्ट्रो जी वबा में जेको आहे मुब्तला आहिनि, पर हिन महिल ताईं जेको आहे उन्हनि जी टीम वग़ैरह बि न मोकिले सघिया। हिननि सिंध हुकूमत समेत DHO नौशर फिरोज़ खां इहा घुर कंदे चयो आहे त हिते टीम मुक़ररु करे ऐं ॿारनि जी जेको आहे ज़िंदगियूं बचायूं वञनि। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV, भिरिया रोड।